तुंहिंजा जेकी घणो अथई शौक़ जेकी तुझे मन जो मुरादूं आहिनि मां सभु पूरियूं कंदुसि। मुझे मन जी मुराद हुई तोसां शादी करण। वारिस हाणे मूंखे तुंहिंजे प्यार खां सिवा ॿियो कुझु बि न खपे। तुंहिंजे सिर्फ़ तूं मां बि तोसां बेपनाह मोहबत कई आहे। मुंहिंजी सॼी ज़िंदगीअ जो प्यार सिर्फ़ तोला ई हूंदो। खुदा कंदो त असांजी ख़ुशियुनि खे कंहिंजी बि नज़र न लॻंदी। असां बाक़ी ज़िंदगी प्यार कुर्ब ऐं मोहबत में गुज़ारे छॾींदासीं। पर इत्तेफ़ाक़ जेकॾहिं मूंखां का ग़लती थी वञे न त हुनखे दरगुज़र करे छॾिजांइ वारिस। मूंखे ख़बर आहे कुंज तूं का बि ग़लती कोन कंदी आहे छो त तूं मुंहिंजो फ़ख़्रु आहीं, मुंहिंजी ग़ैरत ऐं मुंहिंजी इज़त आहीं। इन ॻाल्हि खे तूं चङी तरह ॼाणी थी। पोइ भला तूं मुंहिंजी इज़त कीअं लॼाईंदी आहे? वारिस तुंहिंजी इज़त ऐं हिन घर जी इज़त मूंखे पंहिंजे जान खां बि वधीक प्यारी आहे। मां मरी त सघां थी पर तुंहिंजी इज़त कान लॼाईंदसि। तुंहिंजो मूंखे तो मथां फ़ख़्रु आहे ऐं ख़ुदा में इहा उमेदु आहे बाक़ी ज़िंदगी ख़ुशियुनि सां भरपूर गुज़ारींदासीं। आमीन। सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।